अस्सलातु वस्सलामु अलैका रसूलुल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका रहमतुल्लिल आलमीन। सवाल कयो आहे मोहम्मद ज़करिया, उहो त चए त मुफ़्ती साहब अर्ज़ु आहे त कंहिं माण्हू खे पंहिंजी कुझु ज़मीन आहे पर उन जे मथां कर्ज़ बि आहे, उन जो घर भाती हिकु विचणंदड़ बीमारी में मुब्तला आहे। छा अहिड़े शख़्स ते बि उशरो वाजिबु आहे? जेकॾहिं उहो पंहिंजे फ़सुल मां उशरो अदा करे थो त सॼो साल वरी ॿियनि जो मुहताज रहे थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेको सवाल कयो वियो आहे, अगरची उहो कर्ज़ी आहे या बीमारी में मुब्तला आहे, इन सां उशरे ते को बि फ़र्क़ु न पवंदो, उन जे मथां उशर वाजिबु आहे। छाजे करे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद अंदरि इरशाद फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू अनफ़िक़ू मिन तय्यिबाति मा कसबतुम व मिम्मा अख़रजना लकुम मिनल अर्द। ए ईमान वारो, ख़र्च कयो पाक हलाल शयूं जेका अव्हां कमायो था, ऐं जेको असां अव्हां जे लाइ ज़मीन मां कढियो आहे उन मज़ा बि ख़र्च कयो। हाणे हिन में मां आम आहे, यानी जो कुझु ज़मीन मां असां अव्हां जे लाइ कढियो आहे उन मां ख़र्च कयो। हाणे इन में इहो क़ैद न आहे त बीमारी आहे या न। अहिड़ी तरीक़े सां शामी जे अंदरि आहे व यजिबु मअ दैन, उशरो वाजिबु थींदो आहे कर्ज़ सां गॾु बि, भली उहो कर्ज़ी आहे त बि जेकॾहिं उन जी पोख लथी आहे त पोख ते उन जे उशरो ॾियणु लाज़िम आहे। फतावा हिंदिया जे अंदरि आहे व यजिबुल उशरो इंद अबी हनीफ़त रहिमहुल्लाह तआला फी कुल्ल मा तुख़रिजुहुल अर्दु मिनल हिंतति व शईर। फतावा हिंदिया जे अंदरि आहे त उशरो वाजिबु आहे इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमहुल्लाह ताला वटि हर उन शइ जे अंदरि जेका ज़मीन मां पैदावार थिए थी, पोइ चाहे कणिक हुजे या जव हुजनि। इन मां मालूम थियो त जंहिं शख़्स ते कर्ज़ बि आहे, बीमारी में मुब्तला बि आहे, त उन जे मथां बि उशरो वाजिबु आहे। हिन जे करे त उशर ज़मीन ते वाजिबु थींदो आहे, इंसान ते वाजिबु न आहे थींदो। इन करे इन में निसाब जो बि शर्त न आहे, जेका पैदावार थींदी उन जे मथां उशर वाजिबु आहे। जेकॾहिं सुठी नीयत सां उशर अदा करण जो पको इरादो कंदो, इंशा अल्लाह कर्ज़ बि लही वेंदा, ऐं उन जे करे ई ख़ैरात करण जे करे ई अल्लाह रब्बुल इज़्ज़त बीमारियुनि खां बि निजात अता फ़रमाए छॾींदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंशा अल्लाह असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।